हैंड्स ऐं यूएसएड जे सहकार सां मेरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी जामशोरो जे पाणी जे आला तहक़ीक़ी मर्कज़ जे ऑडिटोरियम हॉल में क़ौमी कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें पाणी जे माहिरनि मुहक़क़नि उस्तादनि ॻाल्हाईंदे चयो त बहितर इंतज़ाम, वाज़े पॉलिसी ऐं अमल दरामद न हुजण करे मुल्क में 2030 ताईं पाणी जी शदीद खोट पैदा थी वेंदी। शहरनि में पाणी जी ख़राब इंतज़ामकारी जे करे पीअण जे साफ़ पाणी जी पहुच, पाणी जी सिहत, नकासी ऐं माहौलियात सां लाॻापियल मसइला तमामु घणा वधी वेंदा। हैंड्स ऐं यूएसएड पारां कोठाल क़ौमी कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे मेरान यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद असलम ओकेली, हैंड्स जे डॉक्टर तमनीम शेख, डॉक्टर तारिक बिनोरी ऐं ॿियनि चयो त कानून साज़ी कंदड़नि, पॉलिसियूं ठाहींदड़नि, सनअतकारनि, ज़राअत सां लाॻापियल माण्हुनि ऐं मुहक़क़नि खे पाणी ऐं माहौलियात जे मामलनि ते गॾिजी कमु करणो पवंदो। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त इहो हिकिड़ो अपॉर्चुनिटी मिले थी नौजवाननि खे तो पंहिंजा जेके रिसर्च कनि था उनखे प्रेज़ेंट कनि ऐं वर्ल्ड खे ॿुधाए सघनि त भई असां छा पिया करियूं। पाकिस्तान लेवल ते इहा कॉन्फ्रेंस असां कराईंदा आहियूं। 2017 खां इहा कॉन्फ्रेंस शुरू थी। 2020 में कोविड जे करे इहा न थी सघी, न त हर साल थींदी आहे। ऐं हिन साल जीअं ई थोरी सूरत हाल बहितर हुई सिंध में त असां इहा कॉन्फ्रेंस अरेंज कई। सभिनी खे ख़बर आहे त पाणी ऐं जेको नकासी आब जेका आहे उहो हिकिड़ो वॾो चैलेंज आहे। ख़ासि तौर ते सिंध जेको पोछो जो ज़िलो आहे त उनमें अञा वधीक जेके सही मसइला आहिनि। त हैंड्स ऐं यूएसएड जे ताउन सां असां मेरान जे हिन वाटर सेंटर सां असां हिकिड़ो कोलेबोरेशन कयो त जीअं जेके नौजवान साइंसदान असांजा जेके आहिनि, जेके मेरान जा स्टूडेंट्स आहिनि या वाटर सेंटर जा स्टूडेंट्स आहिनि, उहे उनजे लाइ मुख़्तलिफ़ पाणी ऐं सैनिटेशन सां मुतलिक़ जेके मसइला आहिनि उन्हनि जे हल जे लाइ पंहिंजा साइंटिफिक सोल्यूशन प्रेज़ेंट कनि था। अॼु जेको आहे ऐं सुभाणे तक़रीबन 40 खनि नौजवाननि उहे पंहिंजा हल तजवीज़ कया आहिनि, जिन ते वॾी डिस्कशन हलंदो। त हीअ कॉन्फ्रेंस जेका आहे हिकिड़ो मौक़ो आहे, हिकिड़ी अपॉर्चुनिटी आहे जीअं नौजवाननि खे पंहिंजा सोल्यूशन प्रेज़ेंट करण जो मौक़ो मिले। इसका मकसद ये है कि सिंध की ख़ास तौर पर जो पानी के मसाइल हैं उस पर बात की जाए और उसके लिए बेहतरी के लिए उस पर कोई काम किया जाए। इसके लिए हैंड्स पाकिस्तान पहले ही काम कर रही है। हैंड्स सिंध के तकरीबन 1500 से ज़ायद गोठों में इस पे काम कर रही है। पानी और निकासी आपके और तकरीबन 20,000 पानी और निकासी आपकी स्कीमें हर साल इन 15,000 से ज़्यादा गोठों को दी जाती है ताकि उनके मसाइल कम से कम हो। ये जो असांजे स्टूडेंट्स जेके रिसर्च कनि था न, माना जेको पाणी ते जेके बि रिसर्चिस थियनि थियूं, वो पाणी जी क्वालिटी हुजे, पाणी जी क्वांटिटी हुजे, पाणी जी अवेलेबिलिटी ते कनि था, पाणी जेके कहिड़ा सोर्सिस आहिनि जंहिंसां पाणी कंटामिनेट थिए थो, ऐं पाणी खे साफ़ करण जे लाइ कहिड़ा मेयर्स वरिता वञनि, कहिड़ा मेथड्स आहिनि जंहिंखां पाणी खे ट्रीट कजे, आर्सेनिक खे कीअं रिमूव कजे, या जेके मेम्ब्रेन्स वग़ैरह ठाहिनि था त उहे पाणी खे जेके साफ़ करण जे लाइ मेम्ब्रेन यूज़ थियनि थियूं, त भई हीअ मेम्ब्रेन आहे जेका आर्सेनिक रिमूव थी करे, क्रोमियम थी करे। त इहे सभु शयूं जेके आहिनि स्टूडेंट्स पंहिंजी रिसर्च में उहे माना एक्सपेरिमेंट कनि था ऐं उहा साॻी शइ एज ए पेपर जी फॉर्मेट में कॉन्फ्रेंस में प्रेज़ेंट कनि था। हुन चयो त असांजे मुल्क में जटादार तरक़ी खे नज़र में नथो रखियो वञे, नगर अक्सर पॉलिसियूं नाकाम साबित थियनि थियूं। नौजवान स्कॉलर्स खे आवाम ऐं मुआशरे जे मसइलनि जा हल तलाशण लाइ कमु करणु घुरिजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।